नाज़रीन, थरपारकर जे मशहूर तफ़रीकी मार्गन ते सैरो सफ़र लाइ ईंदड़ सियाह सहूलियतूं न हुअण करे सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ॾिसूं था रज़ाक वज़ीर जी हीअ रिपोर्ट। जी बिल्कुल नाज़रीन, असां हिन वक्त थरपारकर जे मशहूर मार्ग कारूंजर ते मौजूद आहियूं। थर जो ही मार्ग जेको से केतिरनि ई हुसराकियनि सां वाबस्ता आहे। थर वसण खां पोइ कारूंजर जबल ते ऐं हिन अगिश जे मौक़े ते केतिरा ई सियाह हिते घुमणु अचनि था। उन्हनि खे इंतिज़ामी हवाले सां सहूलियतूं मुयसर न आहिनि ऐं जेके पिकनिक पॉइंट आहिनि, जेके लिंक रोड, जेके लिंक रस्ता वञनि था, उते बि जेको से हिननि जा साइन बोर्ड लॻल आहिनि। उनजे करे केतिरा ई सियाह जेको से हिन मसइले जो शिकार आहिनि। हितां शहर में जेको से 20 खां 25 किलोमीटर सफ़र करे हू पंहिंजो तेल साड़े वञनि था, पर उन्हनि खे उहा पॉइंट नथी मिले, छो त उते साइन बोर्ड आहे, को बि इंतिज़ामी सहूलियत न आहे। वधीक पाण हिते जेके नगर पालिका जा रहवासी आहिनि या जेके हिते सियाह घुमण आया आहिनि, उन्हनि खां हाल अहिवाल वठंदासीं त हिननि जो छा चवणु आहे। नगर पार्कर में तमामु सुठियूं बरसातूं थियूं, सावक थी आहे ऐं परे परे खां जेके माण्हू घुमण हिते नगर पार्कर अचनि था, हिते का बि उन्हनि जे लाइ सहूलियत वग़ैरह न आहे, न रिहाइश आहे, न पाणी आहे, न ॿियो टियों। ऐं उनखां पोइ 400-500 किलोमीटर करे माण्हू जेका त थकिजी अचनि था। उहे जेको नगर पार्कर जा तारीख़ी पॉइंट आहिनि, मतिलबु साड़द्रो आहे, हीअ तरवत जो थलो आहे ऐं उनखां पोइ अंचलेश्वर मंदरु आहे, चूड़ियो आहे, इहे जेके लिंक रोड निकिरंदा उते का बि बोर्ड वग़ैरह न लॻियल आहे। माण्हू भुलिजो वञे 50-50 किलोमीटर परे, वरी वापसी उन साॻे रस्ते ते अचंदा, का बि अहिड़ी सहूलियत वग़ैरह कोन्हे। ऐं उनखां पोइ हिते लेडीज़ परे परे खां असांजूं आदियूं माऊं भेणूं अचनि थियूं, उन्हनि जे लाइ न अहिड़ो वॉशरूम जो बंदोबस्तु आहे, न ॿियो न टियों। हाणे मेन हिकिड़ो पिकनिक पॉइंट आहे तरवत जो थलो, इन जे हेठि 2-3 कमेटी हाल सरकारी ठहियल आहिनि, उन्हनि ते बि हिते जे माण्हुनि जो कब्ज़ो कयल आहे। माना सियाहनि खे उते न को बि रहण लाइ जॻह न पई मिले। आयल फैमिलियूं तमामु मुश्किलातूं थियूं हुते कब्ज़ाखोर कनि। ऐं सिंध गवर्नमेंट खे अपील थो करियां, हितां जो चूंडियल नुमाइंदो कासिम सुमरो इनके जो चूंडियल नुमाइंदे हिते आयल फैमिली आयल सियाहनि का बि सहूलियत कोन्हे, त तमामु मुश्किलातूं थींदियूं थियूं। ऐं ॿी ॻाल्हि हिते आहे त जेको हिते आयल सियाहनि ते को बि साइन बोर्ड कोन्हे। हिते कासबो आहे या त इहो बोडेसरम मस्जिद आहे या त को बि तारीख़ मार्गन हिते को उनखे गाइडलाइंस लाइ को बि साइन बोर्ड कोन्हे। उन करे ऐं सिंध गवर्नमेंट असांजी मुराद अली शाह ऐं हितां जो चूंडियल नुमाइंदो कासिम सुमरे खे अपील कंदसि हिते जूं सहूलियतूं ॾिरायूं वञनि ताकी आवाम ऐं सियाह पंहिंजूं सहूलियतूं मुयसरु करे सघनि। ऐं हीअ मुंहिंजा गुदाम जे भर में जेके सो घर आहिनि साइड में भर में, ऐं तंहिंखां पोइ हिते 50 साल जो वेठल आहियां। तंहिंखां पोइ हीअ जेका फितनी पैट आहे, जेका आहे असां हीअ ॿाहिरियां जेके माण्हू अचनि था उन्हनि जे वेहण लाइ या उन्हनि लाइ करे हीअ ठाही आहे। तंहिंमें हिते वारा जेके आहिनि, जेके ॻोठाणा रहिस आहिनि या कीअं आहिनि, उहे अंदरि पंहिंजी दुकानदारी उहो सॼो कारोबार ठाहियो वेठा आहिनि। ऐं जेको हीअ प्लाट वारा जेके भर पासे में हीअ जेके आहिनि, इहे तमामु हिननि तंग करे छॾियो आहे। इहे ढिंगाणे जा वेठल आहिनि, इन्हनि तमामु असांखे तंग कयो। हिन रोड तां हलाइण कोन था ॾियनि। हीअ फितनी टोंक जेका आहे, हीअ जेका आहे सभु ख़ाली कयो वञे, इनखे गैरून ठाहिया वञे। इनखे महिरबानी करे जेको सभु तमामु पाड़े वारनि खे हिननि खे तमामु तंग कयो। रहिसनि जेके अंदरि दुकानदारी सभु ठाहे वेठा आहिनि, उनजो ॿार ऐं बचो अचण वारो अमीर या ग़रीब उहे तमामु काड़े में परेशान आहिनि। जी असां नगर पार्कर घुमण आयासीं, इलाही परे खां असां हिते आयासीं। नगर पार्कर थर पार्कर जो बहुत बहितरीनु ऐं ख़ूबसूरत जेको इलाइक़ो आहे। हिते राति खां पोइ असां आहियूं, हिते का बि सहूलियत मौजूदु न आहे, न पीअण जो पाणी जी आहे, न का रिहाइश जो बंदोबस्तु आहे। जेके लिंक रोड जेके लाइन्स आहिनि उते को बि असाइन बोर्ड अहिड़ो न आहे थियल जेका माण्हू खे ख़बर पइजी सघे त हीअ रोड कहिड़ी तरफ़ ऐं केॾांहुं वञे थो। हिते बार बार हर माण्हू खां पुछण खां पोइ ई हुते असां वञूं था। ऐं न ई का हिते फैमिली जेके अचनि थियूं उन्हनि लाइ का सहूलियत मौजूदु आहे, छो त हिते रिहाइश जो ॾाढो मुश्किलात आहे। उन करे असांजो सकाफ़त खाते खां इहो ई अर्ज़ु था कयूं त हिते जेके वधि खां वधि सहूलियत ॾियनि ताकी ॿाहिरि जा माण्हू अचनि, उन्हनि लाइ बिल्कुलु आसानी सां घुमी फिरी सघनि। नाज़रीन, पाण हिते नगर पार्कर जे ऐं मुख़्तलिफ़ सिंध जे इलाइक़नि खां जेके सियाह घुमण आया आहिनि, उन्हनि खां हाल अहिवाल वरितोसीं। चवनि था त पिकनिक पॉइंटनि जे हवाले सां सिंध गवर्नमेंट जे पारां सियाह ते सकाफ़त खाते जे तरफ़ां के बि सहूलियतूं मुयसर न आहिनि। कैमरामैन रोहित वाकवाणी सां गॾु रज़ाक वज़ीर, बहरान TV इस्लाम।